हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकु दफ़े निमाज़ ते पढ़ाई, निमाज़ हुई सिज ग्रहण जी। ये सिज में थींदी आहे, कॾहिं कॾहिं कारो दाग अची वेंदो आहे, को रंग फ़र्क़ु आहे, कुदरत आहे, चंड बि ईअं ग्रहण थींदी आहे। सो सहाबा किराम जॾहिं ॾिठो त सिज ईअं कारो थियणु शुरू थियो आहे त केतिरा साहबी परे परे जा वीचारा भॼण लॻा त ॾिसूं त नबी साईं छा था कनि, किन खे इहो शौक़ु ख़बर त न हुई मसइले जी, ईअं क़दुरु को फ़र्क़ु अची वई, मस्जिद न पई वई। पाण बि आहे निमाज़ पढ़ाइण, घणी निमाज़ पढ़ायूं, घटि में घटि सिज 3 कलाक खण फासंदो आहे, 2.5 कलाक 3 कलाक या रफ़्तार आहे निकिरण जी। पोइ कॾहिं थोरो जेकॾहिं कनी लॻी वेंदी आहे त पोइ थोरो न त ईअं। सो एॾी ॾिघी निमाज़ थी वई, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाई। पोइ हुन ॾिघी निमाज़ में हलंदे हलंदे थोरो अॻिते सुरी विया, भित जे पासे ॾे सुरी वरी पोइ हिते हटी आया। वरी थोरो वक़्तु रखी ऐं हथ ॾिघो कयूं, ॼण का शइ वठनि था, वरी अॻिते रेजा ॾिठा पिया, उन्हनि त ॾिठो वॾी परिवार आहे, 2 3 4 5 15 सेकंड वारा उते पहुचा। पोइ जॾहिं ख़ैर जो वक़्तु गुज़रियो, दुआऊं घुरियूं, सिज जी बि सफ़ाई थी वई। फरमायो त हे सिज ग्रहण या चंड ग्रहण न कजे, मौत न कजे, हयाती न कजे, ॼमण या कजे, मरण ते थींदी आहे। हे अलाह जी कुदरत आहे, आयत मिन आयतिल्लाह आहे, अलाह तबारक तआला जी कुदरत जी निशानी आहे। तंहिं करे तव्हां फफ़ज़ू इला सलात निमाज़ जी पढ़ंदा कयो। इन में 2 फ़ाइदा आहिनि, हिकु त अलाह जी तरफ़ तवजो, ॿियो त माण्हू ॾिसंदा आहिनि सिज ॾे अहिड़े हालत में। पोइ उन वक़्त में त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हाणे वारनि हकीमनि ऐं डॉक्टरनि चयो आहे त जेकॾहिं माण्हू सिज ॾे घड़ी घड़ी ॾिसे त जेकर नूर सड़ी वञे, हूअ सिज आहे सॼो फुल, ॾिसण जी अखि खे ताक़त ई कान्हे जो माण्हू अखि खणी सघे, पर जॾहिं ॼणो अधिकार वधि ईअं थी पवंदो आहे थोरो, त उन वक़्तु माण्हू ॾिसी करार थो सघंदो आहे, पर कुझु वक़्तु ॾिसण खां पोइ नज़र सड़ी वेंदी आहे। इस्लाम एॾा इंतज़ाम करे छॾिया आहिनि, अजीब ॾिसबो कोन उन ॿी निमाज़ पढ़बी और जेसिताईं ख़बर लहे, इबादत में रहियो, नूर नज़र जो बचो, नूर ईमान जो